जी नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर बाबति तव्हांखे आगाह कंदा हलूं। बलूचिस्तान जे लसपेला भरिसां पाक फ़ौज जे हेलीकॉप्टर सां हादिसे में शहीद थियल मेजर सईद अहमद तुनियो जो मढ़ मिटीअ मां हवाले कयो वियो। जनाज़े निमाज़ में सियासी समाजी अॻवाननि सूदो अहम शख़्सियतुनि शिरकत कई आहे। ॻोठ सिजावल तुनियो वासी सईद अहमद तुनियो साल 2006 में इंटर पास करे साल 2007 में पाक आर्मी में भर्ती थियो हुयो, जेको पाक फ़ौज में कामयाबियूं माणींदो मेजर जे उहिदे ते पहुतो, जेको लसबेला में पाक फ़ौज जो हेलीकॉप्टर हादिसे जो शिकार थियण सबबि हू बि शहीद थी वियो। तव्हांखे आगाह कयूं पिया। मेजर सईद अहमद तुनियो शादीशुदा हुयो ऐं खेसि 2 ॿारनि जो औलाद आहे, जिन में 9 वरियनि जो हिकु पुटु ऐं 7 वरियनि जी हिकु न्याणी शामिल आहे। शहीद मेजर सईद अहमद तुनियो सोगव 5 ऐं 7 भेनरूं छॾे वियो आहे। शहीद मेजर सईद अहमद तुनियो जी शहादत ते संदसि आबाणे शहर समेत सॼे इलाइक़े में सोग छांइजी वियो आहे। इन हवाले से लाड़कान खां धरती टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ मुनवर इन लाइन ते मौजूद है। जी मुनवर, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, लसबेला में हेलीकॉप्टर हादसे में शहीद थी वियल सईद अहमद तुनियो जो मढ़ जेको आहे संदसि अबाणी ॻोठ सिजावल तुनियो में आंदो वियो आहे ऐं उते जेको आहे हुनजी तदफ़ीन कई वई आहे। सईद अहमद तुनियो जेको पाक आर्मीअ में मेजर हुयो ऐं उन जूं तमामु घणियूं ख़िदमतूं हुयूं। उनजो जेको मढ़ आहे जॾहिं ॻोठ पहुचायो वियो त सभई माण्हू उते जेको आहे ॻोठाणा गॾु थी विया, हुनजा जेके रिश्तेदार हुआ उहे गॾु थी विया। जनाज़े निमाज़ में संदसि जे मढ़ सां गॾु पाक आर्मी जा जेके ऑफिसर हुआ उहे बि गॾु हुआ ऐं उन्हनि उनजी जनाज़े निमाज़ में शिरकत कई ऐं जनाज़े निमाज़ खां पोइ फ़ौजी एज़ाज़ सां उनखे जेको मिटी मां हवाले कयो वियो। उन मौक़े ते जेको मेजर हुयो सईद अहमद तुनियो, उनजो जेको वालिद हुयो उनखे बि पाक आर्मी जे ऑफिसरनि जेको आहे आथत ॾिनी ऐं उन्हनि खे भाकुर पाए उन सां ताज़ियत पिणु कई ऐं उन खां पोइ हुनखे मिटी मां हवाले कयो वियो ऐं फ़ौजी एज़ाज़ सां गुलदस्ता हुनजी मज़ार ते रखिया विया ऐं हिन वक़्तु जेकी हुनजी तदफ़ीन आहे उहा कई वई आहे ऐं संदसि जो ॾाढो विछायो वियो आहे, जिते ताज़ियतुनि जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।